अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा रेस बालाज खान मल्हार के मारण में कामयाब थी वेंदो। छा वरियल हाणे रेस बालाज खान खां पंहिंजो प्लान कंदो। छा मल्हार हाणे मिंठार सां झेड़ो कंदो जेल में। छा वरियल खान जी पुट सिकंदर जी हयाती बची पवंदी। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाल लिखियल लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को अवञो बैलेंस न करंदो। काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करियूं, हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदव वरियल खान जेको आहे हाणे रेस बालाज खान लाइ खॾु खोटींदो। हुन जे लाइ हाणे माण्हू गॾु कंदो जीअं हुनखे मारे सघे ऐं को नुक़सान हुनखे पहुचाए सघे ऐं पंहिंजे पुट जो प्लान करे सघे। तमामु जल्द वरियल जेको आहे हुनजी हवेली मथां हमलो कंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदव रेस बालाज खान जो ख्याल इहा हूंदो त मिंठार खे फोन करे ॿुधाए छॾींदो। मिंठार खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे त तूं मल्हार खे ईअं नुक़सान पहुचाए जेल में जो उनखे ख़बर ई न पए। पोइ हुनजे घर वारनि खे इहा ख़बर पवे त मल्हार खे नुक़सान पहुचाइण वारा असां न बल्कि पुलिस आहे। पुलिस या सॼी चाल पुलिस जे मथां अची सघे थी। मिंठार चवंदो त हा रेस बालाज खान मां ईअं ज़रूरु कंदुसि। मिंठार खे ईअं त नुक़सान मल्हार खे ईअं त नुक़सान पहुचाईंदुसि जो उन्हनि खे ख़बर ई न पवंदी। मतिलबु त उनखे मानी में ज़हर मिलाए ऐं उनखे ॾेई छॾींदुसि ऐं उनखे चवंदुसि त इहो मानी जेको आहे पुलिस वारनि मोकिली आहे। बसि रेस तव्हां परेशान न थियो। मल्हार खे ईअं त करे छॾींदुसि जो हू आईंदा यादि रखंदो ऐं उनजो लाश उन्हनि जे माइटनि खे बि न मिलंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदव मल्हार जेको आहे मिंठार सां हाणे जेल में झेड़ो कंदो। मिंठार खे चवंदो त तूं पुलिस वारनि खे चवंदा तोखे हितां अलॻि कनि। अगरि जेकॾहिं उन्हनि तोखां हितां अलॻि न कयो त पोइ मां तोखे घोटाड़े मारे छॾींदुसि। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। छो जो मां तव्हां जहिड़नि खे ॾिसण बि पसंदि न आहियां कंदो। जे करे तव्हां खां जल्द तो जल्द थी सघे तव्हां पंहिंजी ॿिए हंधि रहो ऐं पुलिस वारे खे चई छॾियो त तव्हांखे हितां कढी वञे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदव रस बालाज खान जेको आहे राबेल सां मिलंदो। राबेल खे बार बार तंग कंदो ऐं उनखे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं शादी लाइ हा कर। अगरि जेकॾहिं तूं शादी लाइ हा न कयो त पोइ तुंहिंजो मासात मल्हार जो तुंहिंजे घर में लाश ईंदो। जेकॾहिं तुंहिंजो भलो इन में त तूं शादी लाइ हा कर, पंहिंजे मासात जी हयाती बचाए वठ। राबेल चवंदो त रेस बालाज खान अगरि जेकॾहिं तो इहा ज़ुल्म कई त पोइ तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। मां हिकु न्याणी आहियां ऐं पाण मुंहिंजे बाबा साईं जो पुटु आहियां। पर मां पंहिंजे साथ जो तोखां ज़रूरु पोइ प्लान वठंदुसि। इन जे करे तोखे सोचे सम्झी पोइ मल्हार जे मथां हथ खणणो पवंदो। अगरि जेकॾहिं तूं ईअं मल्हार जे मथां हथ खणो त पोइ तूं सॼी ज़िंदगी पछताईंदे ऐं पोइ सॼी ज़िंदगी खट ते वेही खाईंदे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदव मिठियल खान जेको आहे पंहिंजे धीउ राबेल खे रोके छॾींदो। उनखे चवंदो त तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं रेस बालाज खान सां न ॻाल्हाए। हू हिकु ज़ालिम इंसान आहे ऐं तोखे नुक़सान पहुचाए सघे थो। जेकॾहिं तुंहिंजो भलो इन में त तूं उन सां न ॻाल्हाए। राबेल चवंदो त अगरि जेसीं ताईं हू मल्हार खे आज़ादु नथो करे जेसीं ताईं मां उनखे कॾहिं बि ज़िंदा न छॾींदुसि। छो जो हू असांजो दुश्मन आहे ऐं कॾहिं बि मल्हार खे नुक़सान पहुचाए सघे थो। उन करे पहिरियों असांखे सोचे सम्झी पोइ उनजे मथां हथ खणणो पवंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदव वरियल जो ख्याल इहो हूंदो त शेर दिल हर हाल में असांजो साथ ॾे। जो रेस बालाज खान खे मारण में शेर दिल जी आसानी थींदी। जे करे असां कीअं बि करे शेर दिल खे पंहिंजो कयूं। बहरहाल शेर दिल हिननि जो कॾहिं बि हाली फ़िलहाल न थींदो। शेर दिल हमेशह लाइ सन खां नफ़रत कई आहे ऐं रेसन खां नफ़रत कंदो रहंदो। बहरहाल अॻिते हली वरियल जेको आहे शेर दिल खे पंहिंजो बणाए छॾींदो। अॻिते हली पोइ बालाज मथां हुनखे बचे छॾींदो। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी। मूंखे पसंदि आहे असांखे ॾींदा हाणे इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।